इन्हें गुल माना थींदा इनमें इनमें न लगना उनके मस्त करे चवना नीरा रंग थींदो इनमें गुल भी थींदा गुल कम आई थंभन जे विच में कोन फुटंदो आहे जेको थंभा कवर करे वेंदो आहे लागी तो लकड़ जे कम ईंदो आहे खारन में विच में खारन जे विच में अच्छा पट्टा ॾिनल हूंदा आहिनि ॿ टे उहे हिननि जा ॾिनल हूंदा आहिनि हिननि जी लकड़ जा ही वणवेड़ी ऐं बबूरा उन जे मथां चढ़ी वई खाई वई वीचारी या उहा पैरासाइट आहे या इन पंहिंजी पाड़ आहे पंहिंजी पाड़ आहे पैरासाइट ॾेखारियां थो ही ॿेर आहे न इहा ॿेर आहे पाणू आहिनि फुटल अच्छा ही वरी ॿुधा न हिन जो जेको माना गुल थींदा गुल खां पोइ जेको फ्रूट हूंदो फ्रूट एतिरो थींदो आहे इन जो पेरूं जेतिरो ऐं नीरे रंग जो उहो ईअं तव्हां भंजो त उहा रंग नीरो थी वेंदो त पोइ उन मां छा ठहंदो सॾींदा हुनखे सॾींदो मस ठहंदी हूंदी हिननि खे सॾींदे ई मस आहे न खोड़ सारा छाजो ॿूटो मस वारो माना हिते कामू नालो आहे हिते हूअं पाण ई फुटी आयो आहे इहो पोखियो वियो जाम फुटंदो आहे ईअं पाणे अच्छा हिते ई सभु पाणी ही माना वढीन पिया माना तैयार थी वई आहे अच्छा दाना तैयार थी विया सुको संग निकिरियो आहे बाक़ी न त हूअं जेको आहे किथे कची बि आहे पर ज्वार मां मानी पचंदी आहे हा उहा ई आहे उहा कहिड़े रंग जी हूंदी आहे मानी मानी हिनजी अच्छी थींदी आहे ॻाढ़ सिरी थींदी आहे ॻाढ़ सिरी थींदी आहे पर बाजरी जी थोरो साए रंग में थींदी आहे हा बाजरी जी साए रंग सां थींदा चांवरनि जी अच्छी थींदी आहे हिन जी थोरो ॻाढ़ा जोर न आहे जुअ में रहो ॿियो रांदियूं कर अच्छा जोर आहे इहो हा इहो पहिरियां खाईंदा हुआ घणो हाणे इस्तेमालु घटिजी आहे हा हा ॿार हिते ईअं वठी ईंदा पोइ वरी खपाईंदा वरी उहे जेको आहे ॿुहारो कंहिंखे मां असां हुनजी ॾिठा हुआ उहे हिन मां कोन हा उहे जेको पखो ॾिठोसीं हा उहे शयूं हा 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 रबनि जो रब मेव भला हाणे हीअ वरी सुकंदो वरी पोइ हिनखे छंडे पोइ वरी ॿुहारे लाइ इहो